अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां तव्हांजो मेज़बान धणी बख़्श बारी जो तव्हांखे अॼु अहम ख़बर ॾींदो हलां त सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह जे मथां सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेके असांखे इत्तला मिलिया आहिनि केस दाख़िल थी विया आहिनि। जामशोरे ज़िले में ॿिनि थाणनि ते कोटड़ी ऐं लूणीकोट थाणे जी हद में केस दाख़िल कया विया आहिनि सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह जे मथां। लूणीकोट थाणे वारी जेकी एफ आई आर उहा असांजे साम्हूं आई आहे। उन में जेको फ़रियादी आहे सब इंस्पेक्टर ग़ुलाम मुस्तफ़ा भलाई, उन जी फ़रियाद ते केस दाख़िल कयो वियो आहे। एफ आई आर में इहो ज़िक्र कयो वियो आहे सैयद ज़ैन शाह थाणू बुला खान जेको ओवरहेड ब्रिज आहे जेकी मोटरवे ते उते धरणो हणी 30-35 माण्हुनि सां गॾु बीठो हो, एहतिजाज करे रहियो हो ऐं रोड ब्लॉक हो ऐं असां हुनखे चयो त रोड खोलियो ऐं हुन रोड न पियो खोलियो। हू सिंध जे हक़नि जे लाइ जी ॻाल्हि करे रहियो ऐं मुल्क जे ख़िलाफ़ हू नारा हणी रहियो। इहा आहे फ़रियाद सरकार जी फ़रियाद ते लूणीकोट थाणे ते जेकी एफ आई आर तव्हांजे साम्हूं आहे उनजो इहो फ़रियाद मौक़ुफ़ फ़रियादी जेको पंहिंजो मौक़ुफ़ ॼाणायो उहो केस दाख़िल कयो वियो आहे सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह जे मथां रोड ब्लॉक ऐं मुल्क जे ख़िलाफ़ नारा हणण ते। अहिड़ी एफ आई आर कोटड़ी थाणे ते बि सैयद ज़ैन शाह जे मथां दाख़िल कई वई आहे। इतला इहे मिलिया आहिनि त सिंध जे ॿियनि ज़िलनि में जेको आहे हींअर मुंहिंजी पुलिस ज़रियनि इहो ॿुधायो आहे त दादू में बि सैयद ज़ैन शाह जे मथां इहो केस दाख़िल कयो वियो रोड ब्लॉक ऐं मुल्क जे ख़िलाफ़ नारा हणण ते। सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर मोहतरम सैयद ज़ैन शाह सां मुंहिंजी हींअर गुफ़्तगू थी आहे। उनजो चवणु आहे त मोरो में जेकी ज़्यादती थी जेकी बरबरियत थी उनजे ख़िलाफ़ 31 जेको अगस्त ते असां मोरो में धरणो हुयो। सॼी सिंध जे माण्हुनि खे ख़बर आहे, उते असां पुरअमन एहतिजाज कयो हो। हीअ ॻाल्हि सम्झ में नथी अचे त लूणीकोट थाणे ते कोटड़ी ऐं ॿियनि ज़िलनि में जेके तव्हां ॿुधायो पिया त केस दाख़िल कया विया आहिनि, हीअ जेको आहे पीपल्स पार्टी हिकिड़ी जेकी 4 महीना जेको अॻु पाणी सिंधु दरिया जे ख़िलाफ़ जेकी जिदोजहद हुई, चोलिस्तान कैनाल जेके ठाहिया पिए, सिंधु ते जेको धाड़ो हयो पिए, सॼी सिंध में जेकी तहरीक हुई उन तहरीक में जेको उभार आयो हो ऐं सिंध जे माण्हुनि जेको एहतिजाज कयो, सिंध जे माण्हुनि जेको साथ ॾिनो, पीपीए जे ख़िलाफ़ जेकी नफ़रत हुई उहा ॿीहर जेको आहे पीपल्स पार्टी पंहिंजो पाण ॿीहर पंहिंजे पेर ते कुहाड़ हयो ऐं कूड़ा केस दाख़िल कया आहिनि। सैयद ज़ैन शाह जो इहो चवणु आहे त हिननि केसनि ते असीं पंहिंजी जेकी लीगल टीम आहे, वकीलनि जी टीम आहे, उन सां सलाह मशवरा करे उनखां पोइ कोर्ट में वेंदासीं या ऐं इनखे मुंहुं ॾींदासीं। बहरहाल हीअ जेके आउं तव्हांखे इतला ॾींदो हलां त सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह जे मथां लूणीकोट कोटड़ी ऐं इतला मिलिया आहे। हिन ज़रियनि पुलिस ज़रियनि ॼाण ॾिनी आहे त दादू ऐं ॿियनि ज़िलनि में बि जेको आहे सैयद ज़ैन शाह जे मथां जेको रोड ब्लॉक करणु ऐं उन सां गॾोगॾु मुल्क जे ख़िलाफ़ नारा हणण ते केस दाख़िल कया आहिनि। हीअ अहम ख़बर तव्हांखे ॿुधाईंदा पिया हलूं त सिंध यूनाइटेड पार्टीअ जे सदर सैयद ज़ैन शाह जे मथां सिंध जे मुख़्तलिफ़ थाणनि ते केस दाख़िल करण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। हींअर जेके असांखे एफ आई आर मिलियनि तव्हांजे साम्हूं जेके शेयर करियूं पिया, पुलिस ज़रियनि इहा ॼाण ॾिनी आहे सैयद ज़ैन शाह जे मथां लूणीकोट ऐं कोटड़ी थाणे ते केस दाख़िल थिया आहिनि। सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर सैयद ज़ैन शाह जो बि मौक़ुफ़ हो। ईंदड़ वक़्त में ॾिसूं त इन मामले ते छा थो थिए। हींअर सोशल मीडिया ते जीअं इहा ख़बर सैयद ज़ैन शाह जे मथां केस दाख़िल करण वारी जीअं ख़बर पहुती त सोशल मीडिया ते इन ई केस जेके दाख़िल थिया आहिनि उन ते सख़्तु मज़म्मत कई वई आहे ऐं सोशल मीडिया ते इन केसनि खे जेको आहे सोशल मीडिया ते वायरल कयो वियो आहे। हीअ अहम ख़बर जेकी आउं तव्हांखे ॿुधाईंदो पियो हलां त सिंध यूनाइटेड पार्टी जे सदर मथां जामशोरे ज़िले में 2 केस दाख़िल कया विया आहिनि। इतला इहे आहिनि त सिंध जे ॿियनि ज़िलनि में बि केस दाख़िल कया विया आहिनि। जी।